हीरा भाई, वो देखो यार, एक दूसरे को क्यों मार रहे हैं। अरे यार ये तो गलत कर रहे हैं। चलो 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 चलो। ओ भाईजान, मुझे किराया क्यों नहीं दे रहे हो? पैसे दो, जब मेरी जगह खाली करो। भाईजान जैसे ही मुझे पैसे मिलेंगे मैं आपको किराया जगह का दे दूंगा। मुझे पैसे दें। क्या बात है हवलदार भाई, क्यों लड़ रहे हो? 6 माह से मेरी जगह का किराया नहीं दे रहा ये। पैसों का मसला है? जी हाँ। यार आपस में नहीं लड़ो यार। चलो इधर आओ, मैं आपको समझाता हूँ। इधर आओ, इधर आओ। चलो चलो। बैठे यार, बैठे बैठे बैठे, आप बैठे। आपको पैसों की जरूरत है? जी हाँ। आपकी जगह में ये रहता है, ये आपको किराया नहीं दे रहा है। जी हाँ। और आप क्या कह रहे हो? मैं कह रहा हूँ कि भाईजान मैं बेरोजगार हूँ। चलो ठीक है, मैं आप लोगों को एक अच्छा सा रोजगार देता हूँ। आपको भी पैसे मिलेंगे, इसको भी पैसे मिलेंगे। अच्छी सी बात बता रहा हूँ आपको, पैसे कमाने वाली बात बता रहा हूँ। भाई किराया वो कैसे? भाई मैं आप लोगों को बताता हूँ। मेरे पास एक ऐसी गेम है जिससे आप खेल कर पैसे कमा सकते हो, और उसमें 20 गेमें हैं। जो दिल चाहे आपकी वो गेम खेलो और पैसे कमाओ। कौन सी गेम? उस गेम का नाम क्या है? अरे भाई उस गेम का नाम है एस9। और मजे की बात यह है कि उसमें आप 1000 रुपया डिपॉजिट करके पैसे कमा सकते हो, वो भी आसान तरीके से। और एक बात और है, उसमें इनाम भी है, जैसे कि बाइक, लैपटॉप और 10,000 कैश, वो भी आप लोग जीत सकते हो। और एक बात और भी है, अगर आप अपने 20 दोस्तों को ज्वाइन करोगे तो आपकी सैलरी बढ़ेगी और अच्छा खासा खा भी सकते हो। और मेरे भाई अभी जाएं मेरे फेसबुक के पेज में और यूट्यूब चैनल की कमेंट सेक्शन में वो लिंक लगी हुई है, अभी ज्वाइन करें और खेलें और पैसे कमाएं। ये लड़ना शड़ना बंद करो, बस पैसे कमाओ, मेहनत करो। जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, अगर आप भी पैसे कमाना चाहते हो तो मेरे फेसबुक की बायो में और मेरे यूट्यूब चैनल की बायो और कमेंट सेक्शन में वो लिंक लगी हुई है, आप वहां जाएं और ज्वाइन करें और पैसे कमाएं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो मासात खीरो ऐं मां यकीन कयो ॾाढो ख़ुशि आहियां। पंहिंजी ऑफिस ते वेठो हुयुसि त हीअ नंढड़ा मुंहिंजा परस्तार मुंहिंजे पंहिंजे ठुल जा आहिनि, सिटी जा आहिनि। त हिननि हिकिड़ी वॾी ॻाल्हि कई त असां हितां जीअं किरास कयोसीं त तुंहिंजी मोटरसाइकिल हेठां बीठी हुई ऐं उहा मोटरसाइकिल असां सुञातीसीं त हीअ मोटरसाइकिल खीरे जी आहे। सो मां ख़ुशि इन जे करे आहियां, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं मूंखे जेका इज़त ॾिनी आहे। पर माना ही नंढड़ा ॿार मुंहिंजी मोटरसाइकिल खे बि सुञाणे विया आहिनि त हीअ मोटरसाइकिल खीरे जी आहे। सो मुंहिंजी मोटरसाइकिल बि अल्हम्दुलिल्लाह मशहूरु आहे। सो हिननि जी नंढड़नि मुंहिंजे भाइरनि जी, मुंहिंजे परस्तारनि जी वॾी महिरबानी, जेके मुंहिंजी मोटरसाइकिल खे ॾिसी ऑफिस ते चढ़ी आया ऐं चयूं त खीरो मथे वेठो हूंदो ऐं खीरे सां वञी वीडियो ठाहींदासीं ऐं खीरे खे चवंदासीं त इहो वीडियो पंहिंजे फेसबुक ते ऐं टिकटॉक ते रख, जीअं असां ॾिसूं। सो तव्हांजी वॾी महिरबानी अदा, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदुमि त तव्हां भले मुंहिंजा फैन आहियो, मुंहिंजा परस्तार आहियो, पर तालीम ज़रूरी अथव। स्कूल पंहिंजो पढ़ो, पंहिंजे अबे अम्मा जी इज़त कयो, पंहिंजे चाचे जी मामे जी इज़त कयो, वॾनि जो अदब कयो ऐं तालीम ज़रूरी अथव। सो हाणे तव्हां ॿुधायो त स्कूल कहिड़ा कहिड़ा वेंदा हो? सभई वेंदा हो। हाणे सभ खां पहिरियां हिन जो नालो छा आहे? ऐं तुंहिंजो? अब्दुल गफ़ार। ॿियो? तुंहिंजो? मोहम्मद हुसैन। ऐं तुंहिंजो? मोहम्मद नवाज़। वाह वाह। ऐं तुंहिंजो? मोहम्मद कासिम। वॾी महिरबानी अदा। इंशाल्लाह ही वीडियो मां फेसबुक ते रखां थो ऐं इंशाल्लाह हिन वीडियो खे मुंहिंजा परस्तार फॉलोअर सुठा सुठा कमेंट ॾींदा। ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां मुंहिंजी मोटरसाइकिल सुञाणे मुंहिंजी ऑफिस ते चढ़ी आया हो। हाणे तव्हां हिते वेहो, मां बोतल घुरायां, उहा पी करे पोइ तव्हां वञो। ठीकु आहे? ओके आहे बाबा? महिरबानी, लव यू। अस्सलाम वालेकुम मासात, मां तव्हांजो मासात खीरो। अॼु मां मौजूदु आहियां सखर में ऐं असांजे सखर ऐं सिंध जो तमामु ब्रांड मोतबर शख़्सियत मीर शमशाद ख़ान सुंदराणी साहब, उनजे बंगले ते मौजूदु आहियां। अल्लाह साईं हिनखे ख़ुशि ऐं आबाद रखे। तमामु मोहबती, प्यारो, खिलड़ो माण्हू आहे ऐं साईं सां असांजी फस्ट मुलाक़ात आहे, पर हीअं लॻे थो को सालनि जो वाक़ुफ़ु आहे। अल्लाह साईं हिन जे चहिरे ते हमेशह मुस्कुराहट सलामत रखे। मां हिकिड़ो शेर साईं तव्हांजे लाइ ज़रूरु चवंदुमि त सूं हर मालात जी तो मथां घोरे छॾियां, सूं हर मालात जी तो मथां घोरे छॾियां, मुंहिंजो वसल है मीर साहब सोन में तोखे तोरे छॾियां। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। मां त बड़को बि ॾिनोमांसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो मासात खीरो ऐं असां बीठा आहियूं उस्ताद लियाकत लाशारी साहब जे दुकान ते। हे मुंहिंजी कार आहे, रोज़ु खुले थी, रोज़ु ठहे थी।
3 लख में तो वरिती आहे माना 70,000 ॿियो ख़र्च कयो आहे हे साईं मुंहिंजो कारीगर आहे हा तबाह मूंखे हिन कयो आहे इन जी सलाह सां वरिती आहे हिन जी सलाह सां वरिती आहे चए रुपयो बि ख़र्च न थी 70,000 ख़र्च करे बीठो ज़ार न आहे गाॾी में त छा का शइ विझराई आहे या न विझराई आहे उस्ताद कहिड़ो आहे अब अञा घणा महीना अचणो पवंदो अञा 3 महीना आख़िरी कमु अथसि उस्ताद कहिड़ो आहे तुंहिंजो उस्ताद केरु आहे इहो थी अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो मासात कीरो अॼु असां मौजूदु आहियूं जेकाबाद नूरवा ते मूंसां गॾु आहे भाउ मोर बंगुलाणी अॼु साईं बंगुलाणी खे बड़को आहे हेॾो भाउ रही बख़्श बि वेठो आहे हे साईं नूरवा ते ऐं अॼु साईं हल्को बड़को आहे बंगुलाणी चांहि कंहिंखे हा हा हुन राज़ी आहे न अञा मानी जो टाइम अॻिते थी दोस्तो अॼु बंगुलाणी बिरादरी खे बड़को ॾिनो अथई चांहि ऐं केक जो मानी जो आसरो ॾिनो अथऊं पर अलाह मालिक आहे